इस्लाम कोर्ट में बील फोरम पारा मरकजी सदर वकील आसन बील वकील लजपत सोराणी वकील हिमराज बील सोरूमल बील जी अगवाणी में थर में मुख्तलिफ मसलन जे हल लाइ बिलावल जी आमद दौरान इस्लाम कोर्ट में एहतजाजी धरणो आयो। धरणे में पीटीआई अगवान किशन शर्मा बील लायर फोरम अगवान वकील भगवान दास बील अवामी तहरीक अगवान वकील हर सिंह कौमी अवामी तहरीक अगवान शाहनवाज हिंगोरजो सिंध कोली एताद जे अगवान रणशाल कोली मेघ समाज सत जे करशन मेघवाड़ समेत थर जे सियासी ऐं समाजी अगवान शिरकत कई। अगवाननि किताब कंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध खे तबाह करे छॾियो आहे। थर में सवे मसला आहिनि जंहिं ते पीपी ध्यान ॾियण लाइ तयार न आहे। पीपीए जा चूंडियल नुमाइंदा थर में तरक़ीअ जूं कूड़ियूं दावाऊं कनि था। अॼु थर जो अवाम पीपीए जे ज़ुल्मनि खां तंग थी हज़ारनि जी तादाद में रोडनि ते निकितो आहे। थर जो अवाम हाणे सुजाग थी चुको आहे। अॼु थर जा माण्हू पंहिंजे बुनियादी हक़नि ख़ातिर सरापाए एहतजाज बणियल आहिनि। थर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त थर जा मसला जल्द हल कया वञनि। थर में मेडिकल कॉलेज ॾिनो वञे। थर जे अस्पतालनि में दवाउनि जी खोट ख़त्म करे थर में सिहत जे निज़ाम खे बहितर बणायो वञे। रोज़ानो थरी मासूम ॿारनि जे मौत ते कंट्रोल करे मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। थरी माण्हुनि लाइ फ्री एम्बुलेंस सर्विस बहाल कई वञे। माइनॉरिटी फंडनि में करप्शन ख़त्म करे मुस्तहिक माण्हुनि खे फंड ॾिना वञनि। मखसूस सीटूं ख़त्म करे अक़लियतनि खे बिटे वोट जो हक़ ॾिनो वञे। थर में तालीम जे निज़ाम खे बहितर बणाए थर में उस्तादनि जी खोट ख़त्म कई वञे। थर में काफ़ी स्कूल बंदि करे ॾूर इलाइक़नि में शिफ्ट कया विया आहिनि। उहे स्कूल फौरन खोलाया वञनि। थर जे स्कूलनि में फर्नीचर जी खोट ख़त्म कई वञे। थर जे कोयले ते थर जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। थर कोल में थर जी तरक़ी ऐं मुस्तक़बिल लाइ वाज़े पॉलिसी जोड़ी वञे। थर कोल एरिया में ज़मीनूं लेज़ ते वरतियूं वञनि। सालनि खां एहतजाज ते वेठल घोड़ाऊ डैम जे मुतासिर ॻोठाणनि जा मुतालबा मंज़ूर कया वञनि। यूसीए जे प्रोजेक्ट में 7 सालनि खां कम कंदड़ बरतरफ़ कयल 407 मुलाज़िमनि खे बहाल करे उन्हनि जी 15 महीननि जूं पगारूं जारी कयूं वञनि। पीअण जे पाणीअ लाइ थर में लॻायल आरओ प्लांटनि खे बहितर बणाए थर में पीअण जे पाणी जी खोट ख़त्म कई वञे। आरओ प्लांटनि जे मुलाज़िमनि खे हर महीने जी पगार जारी कई वञे। थर जे अवाम लाइ ऐलान कयल रिलीफ वारी कणक फौरन ॾिनी वञे। थर जे तालुक़े छाछरो खे ज़िले जो दर्जो करार ॾिनो वञे। थर में बुख बदहाली ऐं बेरोज़गारी ख़त्म करे नौजवाननि में वधंदड़ ख़ुदकुशियुनि ते कंट्रोल कयो वञे। थर में महांगाई ख़त्म करे अटो ऐं रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयूं सस्तियूं कयूं वञनि। प्लेटफॉर्म पे प्री प्लानिंग साजिश रखी त कोले मुतासिरन यूसीजी प्रोजेक्ट में बरतरफ़ कयल मिस्कीन माण्हुनि खे रोज़गार ते लॻायो वञे।